कंबर में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफां ज़िले ऑफिस खां यौम तशक्कुर जे सिलसिले में एक वॾी रैली कढी जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि सां पाक फौज जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान पीपल्स पार्टी जिंदाबाद जा नारा हणंदा डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब पहुता, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़िले सदर कमरदीन कोपांग, जनरल सेक्रेटरी गुलाम मोहम्मद इसरान, डॉक्टर नियाज़ मुजीब भुट्टो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त पाकिस्तान हिकु पुरअमन मुल्क आहे जंहिं ते बिना जवाब हिंदुस्तान हमलो करे ॾिनो, पर पाकिस्तानी क़ौम जे ॿधी ऐं एके सां पाकिस्तानी फ़ौज उनखे हिंदुस्तान खे मुंहुं तोड़ जवाब ॾींदे जंग बंदी ते मजबूर करे छॾियो। हिननि चयो त पाकिस्तानी फ़ौज ऐं अवाम हिकु जॻह ते गॾु आहिनि, जेके पंहिंजे मुल्क जे ख़िलाफ़ कंहिं बि साज़िश खे कामयाब थियण न ॾींदा ऐं हर वक़्तु पाकिस्तानी फ़ौज पंहिंजे सरहदुनि जी हिफ़ाज़त लाइ तयार बीठल आहे। कंहिं बि मुल्क खे पाकिस्तान जे ख़िलाफ़ मेरी अखि खणी ॾिसण जी का बि ताक़त नाहे। हिननि चयो त अॼु असां तशक्कुर मल्हाए दुनिया खे ॿुधायो आहे त असां पाकिस्तानी क़ौम फ़ौज सां गॾु आहियूं। कैमरामैन शोएब अहमद खोसो सां गॾु मोहम्मद मिठल, कोशिश डिजिटल कंबर।